ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जे रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो वेझो ॻोठ बशीराबाद मंगी में जश्न मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कियो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मशहूर नात ख़्वारनि नातियूं चई वेठलनि जूं दिलियूं ठारे छॾियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जा किस्सा बयान करे ॿिन्ही जाननि जे सरदार जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी वई। ॻोठ बशीराबाद मंगी में हाजी अल्ताफ़ हुसैन मंगी, उस्ताद मोहम्मद हसन मंगी ऐं साफ़ी मीर हसन मंगी जे अंगण ते जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कियो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मशहूर नात ख़्वाननि फ़कीर मोहम्मद राजड़, गुलशेर सोढो, मंज़ूर मलक अदील मंगी ऐं ॿियनि नातियूं ॿुधाए वेठलनि जूं दिलियूं ठारे छॾियूं, जॾहिं त मौलवी न्याज़ अहमद चन्ना, शाहिद हुसैन उमर, हाफ़िज़ साबिर भट्टी, इम्तियाज़ हुसैन मुहतम ऐं ॿिन्ही जाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे मौज़ू समेत संदन समूरी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। प्रोग्राम जे आख़िर में मुल्क जी सलामतीअ लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। गॾोगॾु लंगर बि तक़सीम कयो वियो।